दर्दन जो दरिया। दिल पर ये कोन मनी तो उनके घुराए उनके मथा जित सही जोर न रखंदासी वो न मनी तो ठीक है सुभाणे मां उनके पंजी उताक ते घुराया तो ता बच जो गरजी जोर लगाया बाबा तू आखिर गाल के समझी छो न तो हाणे तू मूंखे सम्झाई तू मुंहिंजो वॾो आहे हा ॿुधाए त मां क्या छा बाबा सिर्फ अजो कोडी खुदू नज़ीरा जे मथा हथ रख अजे कम जे लाए उनजी थोड़ी खुशामद कर ऐं पोइ भले वञी तू उन्हनि सां जहिड़ो कजां वञी पंहिंजी तू ॿार पूरी हाणे वधीक न ॻाल्हाए कम जी ॻाल्हि कर तू चवण छा थो चाहीं बाबा मां चवां थो तू खुदूअ खे ऐं नज़ीरा खे राणी जी तरफ ॾे मोकिल मूंखे पूरी पक्का बाबा इहा राणी दिलबर वारनि वटि ई आहे बाबा जेकॾहिं नज़ीरा वेंदी न त कंहिं न कंहिं तरीक़े सां राणी खे वापसि ज़रूर आणींदी पुठा नज़ीरा जो घणो दिमाग़ ख़राब थी वियो आहे या कंहिंजी ॻाल्हि सम्झे ई कोन थी बाबा तू ऐं मां गॾिजी हली नज़ीरा खे इलाज में तू कयूं था जेकॾहिं नज़ीरा वई न तू ॾिसजांइ बाबा त राणी खे वापसि ज़रूर वठी ईंदी पुट नज़ीरा वॾी निभागी आहे या कोन विधी बाबा तू का वाई त चङी कढ न ते कम सोला थियनि बाबा अलाह कंदो त नज़ीर ऐं चाचो खुदू मञी वेंदा तू अच मूंसां मां चवां थो अच बाबा हल हा साईं वॾो मुतबर थियो आहे इन्हनि दिलबर वारनि खे पुठ भराई सिर्फ़ राणा जी आहे जेकॾहिं दिलबर वारनि खे कमज़ोर करणो आहे त पोइ राणा खे मारणो ई पवंदो अदा राणा खे ख़त्म करण सां छा असां लाइ मसला पैदा कोन थींदा पुलिस खे वरी केरु मोड़ींदो मां चवां थो कम अहिड़ी तरह कयूं जो पुलिस जो शक असां तरफ़ न अचे अदा तव्हां हुन जे लाइ छा सोचियो आहे मूं सोचियो त हिकु धक सां ॿ शिकार कयूं इहो वरी कीअं अदा ॿुधो अदा वाह जी सलाह ॾिनी अथई पर इन कम में देर थियण न घुरिजे हाणे इन कम में देर न थींदी मुंहिंजा भाउ इहो कम जल्दी कंदासीं प्यार करे थो कोई कहसा को आहे शकी गुमराह को आहे शकी गुमराह ये दुनिया दर्दन जो दरिया ये दुनिया दर्दन जो दरिया। वरियाम कॾहिं पाण हिकु थींदासीं या सॼी ज़िंदगी ई विछोड़े में गुज़री वेंदी सदोरी मोहब्बत हिकु थियण जो नालो न आहे हूंदो चंद ख़ुशि नसीब हूंदा जेके हिकु थिया हूंदा बाक़ी अक्सर जे नसीब में जुदाई आहे जुदाई सदोरी पानी जो कदर प्यासन खां पुछी उञो ॼाणण खां पोइ पानी जो कदर नाहे रहंदो ॼाणे थो न त मेलाप मुमकिन आहे पर पोइ बि हुन जी चांडुगी खे मन में समाए हुन लाइ मदोश रहे थो मां त पाण खे उहो पतंग पियो सम्झां जेको क्षमा मथां पहुची पंहिंजी जान जो नज़रानो ॾींदो तूं पंहिंजो सोच वरियम मां तुझे नाव सां जुड़जी वनवाह खाई चुकी आहियां ऐं मां मन ई मन में तोखे पंहिंजो घोट तस्लीम करे छॾियो आहे कोई बाक़ी लोक जे अॻियां अदावर इहो रिश्तो तस्लीम कनि या न कनि पंहिंजो मेलाप थिए या न थिए पर वरियाम तूं त मुंहिंजो महबूब आहीं ऐं मां दिलि सां तोखे
पंहिंजो मुड़ुस तस्लीम करे चुकी आहियां। दुआ हे छा अञा ताईं बाहि बि तो कोन बारी आहे? बराम मुखा या भाई नथी भरे त मां चाहे किथां कंदम। सुणा साईं तोरी कोशिश करे बाहि बारण सिख। बाहि बारण सिखंदी त तॾहिं चांहि बि ठाहे सघंदी। ऐं ख़बर थी जॾहिं न तुंहिंजे हथनि सां चांहि ठहंदी न चांहि पीअण जो मज़ो ई पंहिंजो हूंदो। बराम मुखे ही काठियुनि ते भाई बारण ॾाढी ॾुखी थी लॻे। ठीकु आहे सुणा साईं ठीकु आहे। अॼु खणी मां ई थो ठाहियां पर तोखे बि त घर जो कमु करणो पवंदो न। केसि ताईं मां इहे कम कंदो रहंदुसि? पहिरियों ॾींहुं त इहा हाल आहे। एतिरी तीलियूं ख़र्च कयुनि पर भाई अञा ताईं न भरी आहे। सुणा साईं तोखे तजुर्बो न आहे त काठियुनि ते कीअं बाहि बारबी आहे। जॾहिं तोखे तजुर्बो थी वियो न त इहा तूं बाहि बि बारे वेंदी ऐं पंहिंजे हथनि सां चांहि बि मूंखे पीआरे वेंदी। बराम ईअं कयूं भला असां कमकार लाइ का नौकरानी रखूं? ओ सुणा साईं असांजी माली हालत एतिरी बहितर न आहे जो असां पंहिंजे लाइ नौकरानी रखूं। नौकरानी जी जेकी पघार थींदी न मां उहा अम्मा खां वठी उनखे ॾींदसि। न तो आहे न मां नथो चाहियां त कंहिंजे अॻियां असां हथ झलियूं। तूं टेंशन न खण दुख सुख मां तोसां गॾु हूंदसि। मां हुते अम्मा ऐं बाबा खां पिनण कोन थी वञा। मुंहिंजो हक़ थो लॻे हुते। जेको तुंहिंजो हक़ लॻे थो तोखे उहो लिखी ॾिनो। वो जेके भी सुख जो आरामदायक शयूं हूंदियूं न वठंदासीं असां। बाक़ी ये जेके आहिनि न हल्की फुल्की तकलीफ़ूं तोखे बर्दाश्त करणी पवंदियूं। मां तोसां हर हाल में गॾु आहियां। उहा त ॻाल्हि आहे गुराम पर मां चांहि लाइ भाई नथी वारे सघां त तूं सोच मां मानी किथां कंदमि? दुआ असां सॼी उमिरि पराए दरनि ते कोन वेंदासीं। जेकॾहिं पंहिंजे पेरनि ते बीहणो आहे त थोरी तकलीफ़ बि असांखे बर्दाश्त करणी पवंदी ऐं हिक ॿिए सां सलाह मशवरो करे उन ते ई हलणो आहे। तुंहिंजे करे त मां अहिड़े खंडर में रहियल आहियां न त। दुआ हिनखे तूं पंहिंजो घर सम्झ। हिनखे वथाण न सम्झ। हिनखे पंहिंजो घर सम्झंदीअ तॾहिं कामयाब थींदी। तूं परेशान न थी। चाहे मां तो ठाहियां वञ तूं कोपो छाणी खणी आ। अदा अदा मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। राणी अलाए काॾे वञी घुत है। हाणे त वॾो मसलो खड़ो थियो। अदा तव्हां ऐं राणीअ जे विच में कहिड़ो मसलो थियो जो बग़ैर ॿुधाइण जी हली वई? दादा असल हक़ीक़त इहा आहे त मां राणी खे समूरी हक़ीक़त ॿुधाए छॾी ऐं उन इहो सम्झियो त मूं हुन सां धोखो कयो आहे। कहिड़ी हक़ीक़त अदा? इहा ई त राणीअ जो मस्तानो संदसि मुड़ुसु मल्हार आहे ऐं राणी हुनखे ज़हर ॾेई हित पहुती। अदा पोइ त तो सच में हुनखे धोखो ॾिनो आहे। दादन मां कसम खणी चवां थो त मां राणीअ खे धोखो न आहे ॾिनो। अञा मल्हार खे मस्तानी ज़हर ॾिनी ई कोन हुई त मां फोन ते हुनखे समूरी हक़ीक़त ॿुधाए छॾी। अदा जेकर तूं फोन ते हुनखे सॼी हक़ीक़त ॿुधाई त पोइ मल्हार खे हुन ज़हर छो ॾिनो? यही ॻाल्हि त परेशानी जी आहे। राणी चए पई त तो मूंखे फोन ते कुझु बि न आहे ॿुधायो जॾहिं त फोन ते मां समूरी हक़ीक़त हुनखे ॿुधाए चुको आहियां। अदा जेको बि थियो ॾाढो ग़लति थियो। सुल्तान वारा अॼु या सुभाणे अची असां वटि पहुचंदा। ॿिए तरफ़ खां अकबर खान वारा टे तरफ़ खां वरियाम वारा। अदा हाणे सोच त हुननि खे छा चवणो आहे? राणी असां वटि आहे या न आहे या आई हुई हितां निकिरी वई? जॾहिं उहो वक़्तु आयो ऐं उन्हनि असांखे सोड़ो कयो त पोइ उन्हनि खे बि सोचे वठंदासीं। पर हिन वक़्तु ज़रूरत आहे राणीअ खे ॻोल्हण जी। त राणी हिन वक़्तु
आहे किथे? नामुमकिन आहे अदा, हुनखे असां किथे ॻोल्हे सघंदासीं जंहिंजी अॻ पुठ जी असांखे ख़बर ई कोन्हे का। असांखे इहा बि ख़बर न आहे त हुनजो वास्तो किथे आहे या हुनजा मिट माइट किथे था रहनि। अदा जॾहिं त हुनजी पूरी ज़िंदगीअ खां असां अणवाक़ुफ़ आहियूं त पोइ हुनखे असां किथे ॻोल्हे सघंदासीं? आहे त राणीअ खे ॻोल्हण वाकई ॾुखियो, पर दादा कोशिश त करणी पवंदी आहे। अदा तूं राणीअ खे विसारे छॾ। जेकॾहिं हिते धुरियूं आयूं बि न त हुनखे साफ़ साफ़ चई छॾींदासीं राणी असां वटि आई कोन्हे। जेकॾहिं असां वटि ज़ाहिर थिए हुननि खे ॾंड ॾोह भरे ॾींदासीं। चल थोरो सोच, जेकॾहिं असां हिन घर में रहियासीं न त हीउ झेड़ो कॾहिं बि ख़तमु न थींदो। रोज़ पयो इहो झेड़ो हलंदो बिठल। इन करे चवां थी त किथे घर वठ तो उते हली असां रहूं। तूं छा थी चईं त मां अम्मा ऐं बाबा खे छॾे ॾियां? मूं कॾहिं चयो आहे तूं पंहिंजे पीउ माउ खे छॾे ॾे। मां त इहो चवां थी त तूं अलॻि घर मूंखे वठी ॾे। तूं सॼो ॾींहुं पंहिंजे पीउ माउ सां गुज़ार, बसि राति जो अची मूं वटि रहिजांइ। तोखे जेतिरो वणे पीउ माउ खे सौदो वठी ॾे, पैसा ॾोकड़ ॾे, मां तोखे न रोकींदसि। उहो उन्हनि जो तो मथां हक़ आहे, उहो तूं भले ॾे। मुंहिंजो मूंखे इहो मुनासिब नथो लॻे त मां तोखे अलॻि रहां ऐं अम्मा ऐं बाबा खे अलॻि रहां। छा माण्हू मूं मथां किरूं न कंदा? बाक़ी जेको सॼो ॾींहुं घर में झेड़ो थो हले उन ते माण्हू तुंहिंजी वॾी तारीफ़ था करनि। मुंहिंजे जेकॾहिं तूं चाहे न त इहो झेड़ो ख़तमु थी सघे थो। छा कयां मां मिठल, तूं ई ॿुधा। सॼो ॾींहुं मामा ऐं मामी मूंखे ॾंभ था ॾियनि ऐं मां वात बंदि कयूं वेठी हुजां। इहो मूंखां कोन पुॼंदो। मुंहिंजी सॼी तबाही करे छॾी अथनि। ज़मीन विकिणे भरी पैसनि जी ॿधी आया हुया, पर पैसा अलाए किथे लिकाए रखिया अथनि। मथां मुंहिंजो ॾाज बि गुम करे छॾियो अथनि ऐं एतिरी तबाही थियण खां पोइ बि मां चुप करे वेही रहिया। न मिठल, न मिठल, मां हिन घर में ख़ामोश न रही सघंदसि। मूंखे अलॻि घर वठी ॾे। हाणे एतिरा मूं वटि पैसा किथे आहिनि जो मां घर अलॻि वठां? मामा ऐं मामी जेके पैसा लिकाए रखिया आहिनि उन्हनि खां वठी छो नथो? अम्मा ऐं बाबा कसम खणी था वञनि त उहे पैसा चोरी थी विया। कूड़ था हणनि मिठल, मामा वॾो ॼरको आहे। हाणी वेठी थी मिठल जा कन फड़ी, वरी मथां थी चए त मामू ॼरको आहे, ॼरको। हा, उहो त तूं आहीं। छोरी छोरी मां निकाल ते अहिड़ो डंडो हणंदो सां जो बासी बि कान ॾींदी, कंदो सां ढींगो ई ढेरी। पचायो छा अथई जो ढींगो ढेरी कंदे? मिठल मिठल समझाए पंहिंजी रन खे त घणो मुसावात न आणे। तव्हां ॼाणो तव्हां जो कमु, तव्हां सां पुॼण जी मुंहिंजी जाइ कान्हे का। My lane fast, call it high speed. I've been working hard, yeah, I've been working nightly. If you think you'll win, एतिरो याद अचे थो त असांजा नाला कहिड़ा आहिनि ऐं असां कहिड़ा कहिड़ा आहियूं। बाक़ी तुंहिंजी यादाश्त गुम थी वई आहे। हा, इहे रुगो नाला वञी यादि रहिया आहिनि, बाक़ी सभु कुझु विसरी वियो आहे। जेकॾहिं तोखे एतबार नथो थिए न त हीउ ॾिस, मथे में धक लॻल आहिनि। अरे जे धक लॻल अथसि त पोइ असां छा कयूं? त पोइ तव्हां मूंखे हिते रहायो न, वरी जे मुंहिंजी यादाश्त गुम थी वञे ऐं मां गुम थी वञा त पोइ मूंखे केरु ॻोल्हींदो? पर हिते हूंदुसि, हथी कोन हूंदुसि न। अरे मां पाण वातल हाजी मानी खाईंदुसि। इहो जुड़ियो आयो, हिकु वेलो मसदी मानी मिले, मथां रहंदे तूं, पोइ इहो वेलो बि मानी कोन मिलंदी। अदा कोड़ा तोखे त रुॻो आहे पेट जी, केरु मरे केरु जिए, तोखे छा आहे? अरे तूं ठाह कॾ थी, अॻु में हिते आहे निभागनि जी खोट, मथां वरी हिन निभागे खे वठी आयो। मां निभागो न आहियां, मां वॾे भाग वारो आहियां। हिते तव्हां वटि रहंदुसि न, तव्हांजा भाग ईअं वरंदा जो वञी थिया ख़ैर। ॾे त ख़बर, जेकॾहिं तूं एतिरो सदोरो हुजी हा त छा तूं पाण पिनी हा? मां पिना थो, ॿुधा तो मूंखे कॾहिं पिनंदे ॾिठो आहे? इहो त मुंहिंजी यादाश्त गुम थी वई। तुंहिंजी यादाश्त गुम थी?
हाँ याददाश्त ॿुधा सही ॿुधा अची वई छा अची वई याद बाबा बाबा अरे करे छा अब्बो परे थी बाबा छा मां तुंहिंजो अब्बो बाबा बाबा चलियो थई छा हाँ बाबा मां 7 सालनि जो न गाजी शाह जे मेले ते तूं मूंखे छॾिया आहे मस्त मस्त तोखे ॻोल्हे हथ कढंदमि बाबा तोखे किथे थो छॾियां ओ बाबा परे थी छॾ मूंखे परे थी बाबा हिकिड़ी चुपी ना बा हाणे मां तोखे छॾण वारो न आहियां अरे राब इतनी ओवर एक्टिंग न कर अरे ये मुझे अब बोल इन ओवर एक्टिंग की केड़ी जरूरत है अरे बाबा हेरे छोरा आई मां तुझी छा थिया तू मुझे कुछ कोन थी बाकी को ही तुझे पढ़े किया थियो हां मां जोग जाओ पुट रहा मस्त मस्त मुझे यादगिरी वापस आई अग जाओ छकोड़े जी भी शादी भाई हां आई मुठिया से अरे मुआ कोड़ा तुझी भी शादी पे है मुसा नाक मुसा जुल्म तो शादी पे करे चलिया छाणी तेरा अब कूड़ थोड़ रही मां ने जो पिए हां ये मुझे अब्बू मुझे पिया बाबा अरे चला बस कर चलो थी निकलो भाई जरा निकलो तो वठले कोड़े के भाई छोरा तू भी निकलो तो हाणे कब थियो पुट राणीअ जो को ॾस पतो पियो या न न बाबा का बि ख़बर नथी पए त काॾे वई अदा जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त हू वापसि हली वई हूंदी न दादा न वो कॾहिं बि न वेंदी वापसि वई हूंदी अदा जेकॾहिं वापसि न वञे हा त हिन वक़्तु ताईं सुल्तान वारा असांजो घेरा कंदा सोट मूं राणीअ खे ॾिठो आहे राणीअ खे तो ॾिठो हा सोट राणीअ खे ॾिठो आहे स्टाफ तरफ़ वञे पई स्टाफ तरफ़ वञे पई अदा हली पो उनखे रोकियो न अमीर तू उनखे रोकियो छो न विच शहर में पराई छोकिरी खे रोकियां त मुंहिंजे लाइ मसइला थियनि हा छॾो इन ख़बरुनि खे गाॾियूं कढो त हली वापसि वठी अचूंसि किथे ईअं न थिए जो निकिरी वञे तो दा तूं हिते बि हलो तो कदें सोचो भी न हो तो या छोरी एतरी हसीन थी निकरंदी मुझो रस्तो छो रोकियो आहे तव्हां मुझो रस्तो छॾियो मां तव्हां सां का बदतमीज़ी कोन करे रहियो आहियां बस तो सां थोरो ॻाल्हाइणो आहे मुझो तव्हां सां को बि रिश्तो नथो लॻे पोइ मां तव्हां सां घिटीअ में बीह छो ॻाल्हायां नाराज़ न थी मां तोखां बसि रुगो एतिरो पुछण थो चाहियां त जेकॾहिं मां तुंहिंजो रिश्तो तुंहिंजे भाउरनि खां घुरां त छा तूं मूंसां शादी करण लाइ राज़ी थींदी इन फज़ूल सवाल जो जवाब मूं वटि कोन्हे राणा खान ॻोठ जी औरतुनि खे तंग कंदे तोखे शर्म नथो अचे तुंहिंजी औकात में रही ॻाल्हाए पहिरीं ॻाल्हि तुंहिंजो हिन छोकिरीअ सां को बि रिश्तो न आहे जो तूं बिर थी अची हिते मुंहिंजे साम्हूं बीठो आहीं ॿी ॻाल्हि त मूं हिन छोकिरीअ सां का बदतमीज़ी न आहे कई सिर्फ़ु हुन खां मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि पुछी आहे
छो त मूं हीअ छोकिरी जे संग लाइ सुल्तान वारनि खां घुर कई विया ऐं सुल्तान वारनि मूंखे इहो संग ॾियण लाइ राज़ ॾेखारियो आहे। पोइ तूं केरु थी तूं विच में फड़कियूं हणण वारो हा? अचो दोसो I got the cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gonna live it up on the attack. में सिद्धोरी जो रिश्तो राणा खान सां ई थी। अच्छा सच में सिद्धोरी जो रिश्तो राणा खान सां ई थी।